यूथ एक्शन कमेटी के चेयरमैन सिंधु नवाज़ गांगरो मुख़्तलिफ़ शागिर्द तंजीमुनि के अॻुवाणनि सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चिताव ॾिनो आहे त 3 महीननि अंदरि शागिर्द यूनियन खे कानूनी शिकिल में अमली तौर बहाल न कयो वियो त ॿीहर जिदोजहद जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। हुकूमत तरफ़ां कयल शागिर्द यूनियन जी बहालीअ जो फ़ैसिलो न फ़क़ति कानून जी शक्ल इख्तियार करे पर इहो अमली तौर ते तालीमी इदारनि अंदरि लागू बि थिए। उन लाइ असां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं तंज़ीमुनि जो इजलास घुराए इहो फ़ैसिलो कयो आहे त 3 महीननि ताईं जेकॾहिं हुकूमत तरफ़ां शागिर्द यूनियन जे पास कयल फ़ैसिले खे कानून जो दर्जो ॾेई तालीमी इदारनि अंदरि उन ते अमल दरामद न कयो वियो त पोइ असीं जिदोजहद खे सिंध जे रोडनि रस्तनि ते आणींदासीं। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त उम्मीद आहे असांखे ऐं असां सम्झूं था त बिल्कुलु इलेक्शन्स थींदियूं जे न बि थियनि थियूं इन केस जे नथियूं थियनि त उहे असां पंहिंजो अॼु हिकु जेको आहे राय अमल जोड़े छॾियो आहे त भई असां 3 महीना उन्हनि खे असां अल्टीमेट ॾिनो आहे त 3 महीना असां स्ट्रगल कंदासीं सभु मिली करे उन्हनि में असां जेको आहे मुहिम हलाईंदासीं त स्टूडेंट यूनियन छो हुअणु खपे उहा छो लाज़मी आहे ऐं उन खां पोइ अगरि 3 महीननि खां पोइ इलेक्शन्स नथियूं थियनि उहो अनाउंसमेंट नथा कनि त पोइ जेको आहे असां जेको आहे राय अमल जोड़े स्ट्रगल शुरू कंदासीं। इन करे असां चुप थियण वारा त असां शागिर्द न आहियूं। अभी भी हमें यही लग रहा है कि एक नुमाइशी अमल चल रहा है और खुदा न ख्वास्ता अगर इस तरह भी चलता रहा तो फिर मुज़ामत का रास्ता हमारे पास है। अभी भी जिस तरह हमने बात की है हम ये चाहते हैं कि ये नाफिज करें। ये इलेक्शन हो अगर नहीं करते हैं फिर इदारे हमारे खुले हैं, हमारे पास प्रेस क्लब खुले हैं, कलम भी हमारा है हमारे हाथ में, तो मुजाहरे भी होंगे, तहरीर भी होगा, सोशल मीडिया भी हमारे पास है। असां वटि हींअर जदीद दौर में शागिर्द यूनियन ते पाबंदी आहे यूनिवर्सिटी अंदरि जंहिंजे करे असांखे हॉस्टलूं मैसर न आहिनि, पॉइंटुनि बसुनि जी खोट आहे। उनखां अलावा जेके शागिर्दनि ते हिरासमेंट कयो वञे मार्कुनि जे एवज़ जेको आहे सो ब्लैकमेल करे या त उन्हनि करे टॉर्चर करे मारियो वञे थो या उहे ख़ुदकशी कंदियूं जंहिंखे जेको आहे सो असां सम्झूं था उहो क़त्ल आहे। इहे जेके वाक़िया थिया आहिनि इहे इन करे थिया आहिनि छो यूनिवर्सिटी अंदरि शागिर्द यूनियन बहाल न आहे। असीं चाहियूं था त 3 महीननि जे अंदरि शागिर्द यूनियन बहाल कराए ऐं शागिर्द तालीमी इदारनि में यूनियन जी बहाली खां पोइ उन जूं इलेक्शन करायूं वञनि। अगरि इलेक्शन न कराई वई त असां मुसलसल माज़ी में बि जीअं एहतिजाज कयासीं त पंहिंजे एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं उमीद था कयूं त हिन दफ़े यूनियन बहाल थींदी। असां 3 महीननि जो जेको टाइम ॾिनो आहे हुकूमत खे ऐं असीं 3 महीननि खां पोइ असां जेका हिकु सुॼागी मुहिम सॼे सिंध में हलाईंदासीं, सॼे सिंध में न पर सॼे पाकिस्तान में। असल हिननि खे ॾिसो न डॉक्टरनि जी यूनियन आहे, मज़ूरनि जी यूनियन आहे, साॻियुनि यूनिवर्सिटियुनि में उस्तादनि जी बि यूनियन आहे पर फ़क़ति पाबंदी कंहिं ते आहे शागिर्द यूनियन ते। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk